ठटे को अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट के चेयरमैन सैयद अल्ताफ हुसैन शाह शिराज़ी चयो आहे त कश्मीरी भाउरनि 9 लख खां वधीक भारतीय फौज जे ज़ुल्मनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादे जे हसूल लाइ जारी जिदोजहद में असां हमेशह पंहिंजे कश्मीरी भाउरनि सां गॾु आहियूं। 27 अक्टूबर 1947 में 9 नवंबर 1947 ते हिंदुस्तान पंहिंजे फौजी ताक़त ज़रिए कब्ज़ो कयो जेको अञा ताईं जारी आहे। उन खां पोइ भारतीय फोर्सिस ऐं इंतहा पसंद भारतीय हुक्मराननि ज़ुल्म जो दास्तान रक़म कयो, जंहिं खां पोइ इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो, जंहिंसां कश्मीरी भाउरनि खे संदन जाइद हक़नि खां महरूम कयो वियो। पंहिंजे जारी कयल बयान में पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जे चेयरमैन सैयद अल्ताफ हुसैन शाह शिराज़ीअ वधीक चयो आहे त अॼोके ॾींहं खे असां मुस्लमाननि ऐं पाकिस्तानी अवाम जे हैसियत में कारे ॾींहं तौरु मल्हायो पियो वञे। कश्मीर में भारती जारियत आलमी कानून जी भञकड़ी आहे ऐं असां सभिनी खे कश्मीर जे मसइले खे आलमी सतह ते उजागर करणु घुर्जे। नौजवान नस्ल खे तारीख़ में मौजूदु सूरतहाल खां आगाह करणु घुर्जे।